साह में आ सिंध आया साव असांजी सिंधड़ी। साह में आ सिंध आया साव असांजी सिंधड़ी। पुटासी तुंहिंजा तूं ही माओ असांजी सिंधड़ी। वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तोसां असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रहंदी ते क़ौमी ज़बान। मुंहिंजा मोहतरम साथियों, सीनियर अगवाणो साईं जुल्फार मंगी साहब, अशरफ कलोड़ो साहब, वसीम जमाली, वकार मला, मुबशर जागीरानी ऐं हिन धरतीअ जा वारसो, हिन सिंध जा वारसो, हिन मुंहिंजे जीजल सिंध जो नओ नसल ऐं फ्यूचर आज़ादीअ वारो सिंधु देश मुक़दरा साईं जीएम सैयद रहबरा जीअं शहीद बशीर खान कुरैशी। दोस्तों, अॼु मां दाऊद यूनिवर्सिटी जे उन्हनि सूर्य पुटनि खे सिरनमाए सलाम पेश कयां थो जिन हमेशा, इहा अॼु जी ॻाल्हि न आहे, गनी कुरैशी खां वठी, जुल्फकार मंगी खां वठी, वसीम जमाली ताईं असांजो ख़ासि करे कराची में मां उन्हनि सां हर मौज़ू ते हर वक़्तु, हिन वक़्तु जेको दाऊद यूनिवर्सिटी में मामिलो थियो हो, उन्हनि बि उनजे वाइस चांसलर खां वठी उनजे घर वारे ताईं मूं इहो ई असां जदोजहद कई त बाबा हे धरतीअ जा वारिस आहिनि। हिकु वाना वज़ीरस्तान मां दिल्ली दखन मां कोन आया आहिनि। हे दाऊद यूनिवर्सिटी जा मालिक आहिनि। हे दाऊद यूनिवर्सिटी जा वारिस आहिनि। तव्हां केरु थींदा आहियो उन्हनि खे रेस्ट्रिक्ट करण वारा? ऐं अॼु उन्हनि जोधन जवाननि इहो वाज़े करायो त वाकई सैयद जा ऐं शहीद बशीर खान कुरैशी जा साथी हिन कराची जे अंदरि इहो महसूस कराइनि था ऐं वाकई त कराची सिंध आहे, सिंधियुनि जी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। अॼु मूंखे इहो फ़ख्रु महसूस थिए थो त मां हिन स्टूडेंट लाइफ खां वठी रहबर सिंध साईं जीएम सां गॾु ऐं अॼु हिन आख़िरी हिन अछनि वारनि ताईं इन ई कुआड़ी वारे झंडे सां गॾु इन्हनि शागिर्दनि सां, इन्हनि दोस्तनि सां, इन्हनि भाइरनि सां इहो मां वचन थो कयां त आख़िरी परसान ताईं मां इन कारे कुआड़ी वारे झंडे ॻाढ़े सां गॾु हमेशह रहंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला अव्हां खे इहो मां वसियत करे थो वञा त जॾहिं मां हिन दुनिया मां वञा त हिन कुआड़ीअ वारे ॻाढ़े झंडे सां मुंहिंजो कफन कजो ऐं सिंधु देश जे तराने सां मुंहिंजो जनाज़ो खणिजो। दोस्तो, असांजी जेका जदोजहद साईं जुल्फकार मंगी खे यादि हूंदो, गनी कुरैशी, हुसैन शाह, ख्वाजा गुलाम हुसैन ऐं इन्हनि दोस्तनि सां गॾु हमेशह मां कराची में जॾहिं त उन दौर में जीएसएन महाज, आरिसर, चौधो जसाब में दोस्त हूंदा, बशीर खान वारा, गुल मोहम्मद खान जखरानी वारा, जुल्फकार मंगी वारा ऐं जीएसएन महाज जो चेयरमैन आरिसर हूंदो। पर मां हमेशह उन महाज वारे दौर में भी हमेशा पंहिंजे जसाब जे दोस्तनि सां गॾु रहियो सां। एतिरे क़दर जॾहिं ठोड़ी वारा दोस्त आज़ाद थी आया, ठोड़ी फाटक वारा, त मूं जॾहिं उन्हनि जी उन वक़्तु मां ज़िले जो सदर हुअसां, जॾहिं मूं उन्हनि जी दावत कई त जीएसएन महाज जे मर्कज़ वारनि मूंखे सस्पेंड कयो त तव्हां असांजी इजाज़त जे बग़ैर जसाब वारनि जी दावत छो कई आहे। ही कराची सिंधियुनि जो किलो आहे। कराची दाऊद यूनिवर्सिटी खे सभ खां वॾो एज़ाज़ इन करे अञे थो त विच कराची में सूर्य पुट उन्हनि दहशतगर्दनि खे मुंहुं ॾींदा आहिनि जेके हमेशह चवंदा आहिनि त कराची हमारा आहे। बाबा, कराची असांजी आहे, तव्हांजे पीउ जी न आहे। कराची जागीरानी जी आहे, कराची जमाली जी आहे।
कराची कलोड़े जी आहे ऐं कराची असां दोस्तनि सभिनी जी आहे। दोस्तो, ही मंजिल तमाम ॾुखी आहे। जीअं मुंहिंजे भाउ इनाम सियाल चए थो कि ॻाढ़ो कुआरी वारो झंडो तमाम वज़नी आहे, उनखे खणणु तमाम ॾुखियो आहे। पर जॾहिं रहबर सिंध साईं जीएम सैयद जे इन नज़रे में माण्हू ज़म थी वेंदो आहे ऐं शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद में ज़म थी वेंदो आहे, तॾहिं इहे ख़ौफ़, इहे ख़तरा, इहे सभु चीज़ूं ख़तम थी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू आज़ादीअ लाइ अॻिते वधंदो आहे। दोस्तो, ही कराची, मां तव्हांखे कराची जे बारे में ॿुधायां, उहो वक़्तु हो जंहिं ज़माने में असां मीटिंग करण लाइ असांखे माण्हू कोन मिलंदा हुआ ऐं अॼु तमामु बहितरीन सॼी कराची में तव्हां कुंड कुर्च में वञो, तव्हांखे पंहिंजा माण्हू मिलंदा ऐं उहा सभु जदोजहद मुंहिंजे शहीद बशीर खान कुरैशी जी आहे, जो अॼु सॼी कराची में सिंधी माण्हू तव्हांखे हर हंधि मिलंदा। जीअं सिंधी स्टूडेंट फेडरेशन जी जदोजहद, जो अॼु ही प्रोग्राम तमामु शानदार प्रोग्राम आहे ऐं जेको मैसेज अॼु वञे थो, अॼु इहो मैसेज वञे थो, जीअं मुंहिंजे बाशरफ कलोड़े चयो त असांखे पाण खे हिन मुआशरे जे अंदरि उहो ॾेखारणो आहे त बाबा हर को चए त बाबा ही जीअं सिंध वारो वञे थो, असांखे जदोजहद करणी आहे। तव्हांखे यादि हूंदो, ही पाण हिन वक़्तु गडाब में वेठा आहियूं, गडाब खां हिन ई पासे में बहरिया टाउन, जेको सिंध दुश्मन मनसूबो जेको अॼु ताईं उते क़ाइमु आहे, उन जे लाइ बि तव्हांजे हिन 2014 में हिन गडाब में पहिरीं मूं मीटिंग घुराई हिते जे लोकल माण्हुनि जी। अॼु शहीद कलमती गुल हसन कलमती जी पहिरीं वर्सी मां अचां थो। गुल हसन कलमती ऐं दोस्तनि खे मूं गॾु करे इहो ऐलान कयो त बाबा तव्हांखे फलस्तीननि खां बि पुछड़ा हाल थियण वारा आहिनि, तव्हांजी ज़मीन ते वालार थी रही आहे। मलिक रियाज़ हिकु मांगर मछ आहे जंहिंजे लाइ हिकिड़े मोड़ण जी ज़रूरत आहे ऐं असां मोड़ड़ो साबित थी करे हुनजो मुक़ाबिलो कयो।